अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इस्लामाबाद जी जनरल सीट ते हुकूमती उम्मीदवार हफ़ीज़ शेख हाराए वियो। PP उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी कामयाब। यूसुफ रज़ा गीलानी 169 वोट खणी इलेक्शन खटी। हफ़ीज़ शेख खे 164 वोट मिलिया। बलोचिस्तान जे 7 जनरल सीटनि जा बि गैर सरकारी नतीजा साम्हूं अची विया। आज़ाद उम्मीदवार अब्दुल कादिर, BNP उम्मीदवार सरफराज भुगटी, मंजूर काकड़, प्रिंस आगा उमर कामयाब। अपोज़िशन जा 3 उम्मीदवार कामयाब थिया। अब्दुल गफूर हैदरी, साजिद तरीन ऐं मोहम्मद कासिम रोंझो कामयाबी माणी। KPM PTI जे 1 उम्मीदवार कामयाबी माणी। सिंध में सेनेट लाइ थियल चूंडुनि में 11 सीटुनि मां 4 जा गैर सरकारी नतीजा साम्हूं अची विया। जनरल सीटुनि ते पीपल्स पार्टीअ जो ॼाम महताब डहर, टेक्नोक्रेट ते PTI जो सैफुल्ला अबड़ो ऐं औरतुनि जे 2 मखसूस सीटुनि ते PPA जी पलवशा ख़ान ऐं MQM जी ख़ालदा तैयब कामयाबी माणी। जनरल सीटुनि ते गणपत जारी। शहरियार आफ़रीदीअ पारां बैलेट पेपर ते सही करण सबबि संदसि वोट ज़ाया थी वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां सख़्त कावड़ जो इज़हार। वज़ीर आज़म चयो त तव्हांखे ख़बर न आहे त वोट कीअं कास्ट थींदो आहे। सभिनी मेंबर्स खे वोट ॾियण जो तरीक़ो ॿुधायो वियो हुयो। वज़ीर आज़म शहरियार ख़ान जी छंड पटींदे चयो त तव्हां MNA आहियो, तव्हां खां अहिड़ी ग़लती कीअं थी सघे। शहरियार आफ़रीदी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे तसली बख़्श जवाबु ॾेई न सघियो। इमरान ख़ान जी हुकूमत त वञी चुकी आहे। जेके वञणु नथा ॾियणु चाहिनि त उन्हनि खे संभाले वेठा आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ खां पुछियो वियो त छा सेनेट चूंडुनि में बि उन्हनि जो हथु आहे। आसिफ ज़रदारीअ जवाबु ॾिनो त उन्हनि जो हथु कॾहिं बि न आहे रहियो। सहाफ़ीअ ॿियो सुवालु कयो त छा तव्हांखे उहे कुवतूं गैर जानदार नज़र अचनि पयूं। आसिफ ज़रदारीअ जवाबी सुवालु कयो त छा अव्हांखे अहिड़ो कुझु नज़र अची रहियो आहे। सिंध असेंबलीअ में सेनेट चूंडुनि लाइ वोट कास्ट करण लाइ वेंदे PTI जे खुरम शेर ज़मा वटां मोबाइल फ़ोन हथु। रिटर्निंग ऑफिसर खेसि वोट कास्ट करण खां रोकींदे असेंबलीअ मां ॿाहिरि कढी छॾियो। पीपल्स पार्टीअ जी औरत MPA ममताज़ शमीम खुरम शेर ज़मा जे खीसे मां मोबाइल फ़ोन कढियो। रिटर्निंग ऑफिसर थोरी देरि लाइ पोलिंग रोके PTI जे समूरनि मेंबर्स जी तलाशी वरिती। इलेक्शन कमीशन कुझु देरि खां पोइ खुरम शेर ज़मा खे वोट कास्ट करण जी इजाज़त ॾिनी। वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावड़ा वोट कास्ट करण खां पोइ क़ौमी असेंबलीअ जी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में नाअहली केस जी ॿुधणीअ दौरान वकील इस्तीफ़ा जी कापी अदालत में पेश कंदे ॿुधायो त फैसल वावड़ा क़ौमी असेंबली मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। संदसि नाअहलीअ लाइ दरख़्वास्त गैर मुअसिर थी चुकी आहे। अदालत फैसल वावड़ा जी नाअहलीअ बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। असांखे पंहिंजो माज़ी विसारणु न घुरिजे। 35 सालनि ताईं आमराणो दौरु घणो थी वियो। लाइव टेलीकास्ट सां अदालती कार्रवाईअ में वधीक डिसिप्लिन ईंदो। आमिर टीवीअ ते अची चए थो त मुंहिंजा हमवतनो हाणे सभु कुझु ख़तमु थियणु घुरिजे। नज़रसानी केस में जस्टिस फ़ाइज़ ईसा जा दलील। सुप्रीम कोर्ट जस्टिस फ़ाइज़ ईसा खे सियासी तबसरो करण खां रोके छॾियो। नवाब शाह 3 तालिब इल्मनि ज़मीर, करीम बख्श ऐं ज़ामिन अली पंहिंजे वालिद जी गुमशुदगीअ जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे वालिद अमीर बख्श राहू अलाह जुड़ियो बंबरो ऐं महकमा ख़ुराक जे इंस्पेक्टर यूसुफ राहो सां कारुनि जे शोरूम जो कारोबार कंदो हुयो। कारोबार में तमामु सरमायाकारी असांजे वालिद साहिब कई हुई। कुझु वक़्तु कारोबार में फ़राड करे अलाह जुड़ियो बंबरो फ़रार थी वियो हुयो। जॾहिं त असांजे वालिद अलाह जुड़ियो जे ख़िलाफ़ पुलिस कंप्लेन कई त वालिद साहब जे ॿिए पार्टनर महकमा ख़ुराक जे इंस्पेक्टर यूसुफ राहो क़त्ल करण जूं धमकियूं ॾींदो रहियो हुयो। असांखे शक आहे त उन्हीअ असांजे वालिद खे क़त्ल कराए छॾियो आहे। असांजी पुलिस बि का मदद करण लाइ तयारु न आहे। असां IG सिंध ऐं वज़ीर आला सिंध खां इंसाफ़ जी अपील था करियूं। पढ़ीदन नुसरत कैनाल लॻ इरिगेशन जी ज़मीन तां कब्ज़ा करे ठाहियल घरनि ऐं दुकाननि खे ड्राए पट कयो वियो। तहलके भिरिया में यूसुफ रज़ा गीलानीअ जे सेनेट इलेक्शन में कामयाबी माणण ते सैयद ज़हीर हुसैन शाह जी अॻुवाणीअ में वर्करनि मिठाई विराई ऐं जशन मल्हायो, जंहिं में निसार लोहराणी, अदील गुल उमराणी, मिस्किन जरवार ऐं सईद लंजार शरीक।
शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।